जेको ओवरऑल इन्फ्लेशन आहे इहो मूंखे सम्झ नथी अचे। हाणे बि चवनि था त गैस खे बि अलाए केतिरो 30-35% वधाइण जी ॻाल्हियूं थियनि पियूं, इलेक्ट्रिसिटी वधाइण जी ॻाल्हि थिए पई, डॉलर हथनि मां निकिरे पियो, इलेक्शन में 2 साल आहिनि। हाणे का बि हुकूमत हुजे हुन वटि 2 ख़्याल थी सघनि था, छाकाणि हीअ तक़रीबन हाणे इलेक्शन ईयर न चइजे पर 2 साल पहिरीं ही 2 सालनि में मुआवज़ो थी वञे त ही महांगाई कंट्रोल में अची वञे। बाक़ी 2-3 महीना बचा आहिनि, नेक्स्ट ईयर त इलेक्शन ईयर कंसीडर कयो वेंदो न, 1.5 साल अची वेंदो। पर आउं चाहियां थो त को मुआवज़ो थिए, को दुनियावी ताक़त मूंखे सम्झ नथी अचे, को मुआवज़ो थिए त हिन इलेक्शन खां पहिरीं जेका महांगाई हेठि अची वञे, न त नामुमकिन आहे बल्कि अञा वधंदी। जी हा। हाणे एतिरी ह्यूमन कराए का बि हुकूमत, चलो ख़ान साहब खे छॾियूं था, का बि हुकूमत 2 ख़्याल थी सघनि था त उहो करे रहियो हुजे। हिकिड़ो ख़्याल इहो हुजेसि दादा माण्हू वोट ॾींदा ॿियनि नालनि ते, महांगाई हुजे न हुजे उनसां को फ़र्क़ु न पवंदो। ॿियो ख़्यालु हुजे हुनजो दादा मूंखे त कहिड़ी ॿीहर हुकूमत खपे ई न, बसि मूं गंज कयो, हिकिड़ो दफ़ो आउं हीउ मुल्क लाइ बहितर सम्झां थो, हीउ टैक्सिस वैक्सिस लॻाए हीउ सभु कुझु करे आउं हलियो वेंदुसि, ख़ैर जहिड़ी ॻाल्हि। टियों ख़्यालु थी सघे थो त कुझु बि थी वञे खटिणो त मूंखे जिन्हनि खे खटराइणो आहे उन्हनि खे खटराइणो आहे, हर भरू परेशान छो थी जाए त माण्हू छा पियो सोचे छा न पियो सोचे। 2 रीज़न थी सघंदा, न त को बि सियासी मंतक न आहे जो तव्हां इलेक्शन खां 2 साल पहिरीं हर 2 महीननि खां पोइ तव्हां हिकिड़ो महांगाई जो तूफ़ान आणे छॾियो था मुल्क में। हिन में 3 मां हिकिड़ो सबबु थींदो, हाणे तव्हां पाण सम्झो।